अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर हैं। नई दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। मालिक करीम अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। अॼु ईद उल अज़हा 1442 हिजरी आहे ऐं अरबा जो ॾींहुं हूंदो आहे जॾहिं असांजी टीम रिकॉर्ड कंदी आहे किस्सा गो खे। असीं ख़मीस ॾींहुं सुबुह जो कोशिशि कंदा आहियूं त ठीकु 9 बजे असां हिनखे यूट्यूब ते अपलोड करे छॾियूं ऐं तव्हांजी ख़िदमत में उहा हाज़िरी जेका आहे सा मुस्तक़िल पंहिंजे वक़्तु मुताबिक़ थींदी रहे। ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद जी जेका कैफ़ियत आहे सा पंहिंजी जाइ ते, पर वरी बि अर्ज़ु कंदुसि तव्हांखे त कोविड-19 जी जेका वेव आहे, चोथी जेका वेव चवनि पिया था, उन जे बारे में ॿुधो वञे पियो त ख़तरनाक आहे। अलाह साईं सभिनी खे महफ़ूज़ रखे त सैनिटाइज़ बि कंदो पाण खे, मास्क बि ज़रूरु पाईंदो, वैक्सीनेशन थिए पई थी त कोशिशि कयो त जेका वैक्सीन प्रॉपर आहे, जेका तव्हांखे बहितर लॻे थी उहा लॻारायो ऐं पंहिंजी सेफ्टी जो ख़्यालु कजो त जीअं तव्हां अलाह साईं करे त तव्हां इन्हनि सभिनी शान खां, वबा खां, बलाउनि खां महफ़ूज़ हुजो। आमीन सुम्मा आमीन। अॼु ईद जो ॾिहाड़ो ऐं ईद ॾिहाड़े ते काफ़ी शयूं आहिनि त उन ते गौर कजे त ईद कीअं थिए थी ऐं छा थिए थी ऐं छो थिए थी। ख़ातिन सां थी जेके ॾींहं हूंदा आहिनि वॾा या जेको अहसासु हूंदो आहे ख़ुशीअ जो, सो दरअसल मिलणु मिलाइण जो अहसासु हूंदो आहे। माना छा कपिड़ा मिलंदा आहिनि, बूट मिलंदा आहिनि, ॿियूं शयूं मिलंदियूं आहिनि, तोहफ़ा मिलंदा आहिनि, नवां खाधा मिलंदा आहिनि ऐं सभ खां वधीक अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त नवां माण्हू मिलंदा आहिनि। ईअं बि हूंदो आहे त नवां माण्हू मिलंदा आहिनि या वरी जेके पुराणा माण्हू हूंदा आहिनि से वरी मिली वेंदा आहिनि। असीं नौकरियुनि जे हवाले सां किथे ॿाहिरि कमु कंदा आहियूं, इन खां पोइ जेके मोकलूं थींदियूं आहिनि त ईद जूं मोकलूं गुज़ारणु पंहिंजे घर ईंदा आहियूं। त दरअसल उहा सरख़ुशी आहे हिन मौक़े जी, जेका मिलणु मिलाइण जी ख़ुशी आहे। यानी तव्हां ॾिसो त मीहल जी हिकु सिट अथव त प्री तुंहिंजे पसण लाइ मुंहिंजूं दगनि में दीदूं ऐं चंड ॾिठे सभु को करे मुंहिंजो तो ॾिठे ईदूं, मीहल दिलनि जूं उमेदूं पसां तां पूरियूं थियनि। त इंसानु दरअसल जॾहिं हिक ॿिए खे ॾिसे थो न, जॾहिं हिक ॿिए सां मिले थो त उहो ई दरअसल ईद आहे। विछोड़ो ई आहे जेको ईद खां परे आहे ऐं दरअसल जेको मेल मुलाक़ात आहे, हिक ॿिए सां हिक ॿिए जो ख़्यालु आहे, अहसासु आहे, केयर आहे, ज़िंदगी दरअसल उहा ई ईद आहे जेका हिक ॿिए जे अहसासनि सां शामिलु आहे। यादि अचे थो ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद जी हवाले सां हिकिड़ी हिकायत मशहूरु आहे त कोट मिठनि में को हूंदो हुयो, मजज़ूब हूंदो हुयो, उहो हर कंहिंखां पुछंदो वठंदो हो त भई ईद कॾहिं थीसी। हाणे मूंखे साइक नथी अचे, माफ़ी चाहियां थो, बसि जहिड़ो बि आहे त मुंहिंजो सेंस इहो आहे त उहो पुछंदो हो त ईद कॾहिं थींदी, त हर को खिलंदो हो त सुभाणे थींदी, परीहं थींदी, हरीअ थींदी, हर को हुनखे टरखाए छॾींदो, मतिलबु हुनखे परे करे छॾींदो हुन मजज़ूब खे। त हिकु दफ़े ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद जे साम्हूं अची वियो हू त पुछी त साईं ईद कॾहिं थींदी, त पाण हुनखे ॾिसी मुर्की फ़रमायूं जॾहिं महबूब मिलंदो। त हुन हिकदमि पुछियो ऐं महबूब कॾहिं मिलंदो, त पाण फ़रमायूं जॾहिं मां मरंदी। त हुन पुछियो मां कॾहिं मरंदी, चई जॾहिं ईद थींदी। ईद दरअसल उहा कैफ़ियत आहे जेका असीं पंहिंजो पाण सां खणी हलंदा आहियूं। अलाए केतिरा वजूद अहिड़ा आहिनि जिन सां असां मिलंदा आहियूं त असां सम्झंदा आहियूं त ईद अची वई असांजे लाइ, ऐं अलाए केतिरा वजूद अहिड़ा हूंदा आहिनि जिन सां माण्हू मिलंदो आहे त अंदरि में हिकिड़ी निरासाई आहे, हिकिड़ी कैफ़ियत आहे जेका जनमु वठंदी आहे। त असीं अहिड़ा छो कोन आहियूं जिन सां मिली ईद जो अहसासु थिए। ठीकु आहे, सामान आहे, शयूं आहिनि, लाज़मन क़ुर्बानी आहे, त हाणे मां कंहिं ॿिए पासे पियो वञा शायदि, पर सोचण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, मिसाल तौरु क़ुर्बानी थिए पई थी त लाज़मन उन लाइ पैसा बि खपनि था, उन लाइ साहिब हैसियत हुजण बि ज़रूरी आहे त तव्हां उन हैसियत जा हुजो जेके क़ुर्बानी कनि था। इहे दीनी शरई मसइला आहिनि, मां उन पासे न पियो वञा, पर मां इंसान जे अंदर जी कैफ़ियत में जॾहिं असां का शइ ॻाल्हि कंदो आहियां, को ज़िक्र कंदो आहियां, त इहो चाहींदो आहियां त असीं इन पासे बि सोचूं त ईद दरअसल कैफ़ियत छा आहे। ईद दरअसल मिलणु आहे, जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो, ऐं ईद ख़ुशगवारी आहे। तव्हां ॾिठो आहे त असीं जॾहिं ज़िंदगीअ में केतिरा काज सरंदा आहिनि ऐं विछोड़ा पलाए पवंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं इहे त्योहार ईंदा आहिनि, इहे ॾींहं ईंदा आहिनि, इहे निस्बतूं ईंदियूं आहिनि, त असीं जॾहिं मोटंदा आहियूं त हिकिड़ी अजीब अंदर में कैफ़ियत हूंदी आहे जेका हावी थी वेंदी आहे। इंसान खे ॾिसी जीए थो। ख़वातीन हज़रात, ज़िंदगीअ में तव्हां जेकॾहिं गौर कंदो न त असीं हिक ॿिए खे ॾिसी जीऊं था, हिक ॿिए जो मरहम हुजूं था। जिते असां निश्तर आहियूं उते असां मरहम बि आहियूं, ऐं इहा कैफ़ियत जेका आहे सा अनेक लम्हनि में सुहंदी आहे, अनेक हैसियत में हूंदी आहे। त ईद त बसि उन निस्बत सां, उन हवाले सां कमु कंदी आहे। मूंखे यादि अचे थो, ख्वाबनगर मां कंदो हुउसि हिकु वॾी अख़बार में, ऐं उनजो हिकिड़ी रीडिंग हुई, हिकिड़ी तमामु वॾी, बहरहाल ज़िंदगी जा किसा उहे। त हिकिड़े दफ़े मूं ख्वाबनगर में हिकिड़ो कॉलम लिखियो ऐं उन में मूं इहो लिखियो त तव्हां जेतिरो कमाईंदा आहियो त तव्हां उन कमाईअ मां पंहिंजे घर वारनि खे केतिरो ॾींदा आहियो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजे वालिद ऐं वालिदा खे, अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾिए जॾहिं तव्हां वटि मौजूदु आहिनि, तव्हां उनखे ख़र्ची केतिरी ॾींदा आहियो।
त मिसाल तौरु हाणे तव्हांजो जवाबु इहो थी सघे थो त भई मां त सभु पैसा हुनखे ॾेई छॾींदो आहियां, थोरा पंहिंजे ख़र्च लाइ रखंदो आहियां, ॿिया हुनखे ॾेई छॾींदो आहियां त जीअं वणे तीअं ख़र्चु कनि। इहो जवाबु बि हसीन आहे, पर छा तव्हां हुननि जी का शइ मुक़ररु कई आहे? मक़सदु तव्हां हुननि जी का मख़सूस पे मुक़ररु कई आहे त तव्हां हुननि खे हर महीने ॾियो? तव्हां ईअं कॾहिं सोचियो आहे? पे त ख़ैरु न, मतिलबु ख़र्ची थी, मतिलबु थोरी को का ख़िदमत में मिड़ई कुझु पेश करणु। त मूं हुन कॉलम में इहो लिखियो त जेकॾहिं तव्हां इहो नथा कयो त मिसाल तौरु तव्हां घर में 10,000 रुपया महीनो ॾियो था न, त हिन भेरे 9,000 ॾियो। तव्हां 1,000 जेको आहे उहो उन जा 500 जा 2 हिसा कयो, वालिद साहिब जे पेरनि ते रखो, अमड़ जी पेरनि ते रखो, हुनखे ॿुधायो त हीअ तव्हांजी ख़र्ची आहे, हिन महीने खां तव्हांजे लाइ आहे। 1,000 हिन महीने खुटियल आहे, इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ महीने तव्हांखे 10 ई पूरा करे ॾींदुसि, हीअ ख़र्ची तव्हांजी आहे। हाणे मूंखे यकीन आहे त हू इहा ख़र्ची बि घर में ई लॻाईंदा, जुमिले ते गौर कजो, मूंखे पक आहे त हू इहा ख़र्ची बि घर में लॻाईंदा, पर बहरहाल तव्हां उन्हनि खे चओ त हीअ तव्हांजी ज़ाती मिल्कियत आहे, छाकाणि त इहे थियणु न घुरिजे त वालिद औलाद खां घुरे, वालदा औलाद खां घुरंदा कोन्हनि के, पर यकीननि हर कंहिंजी ज़रूरत बि हूंदी आहे, तलब बि हूंदी आहे, का ख़्वाहिश बि हूंदी आहे। सो उहो कॉलम मूं लिखियो ऐं उहो पोस्ट थी वियो। ऐं मूंखे यादि आहे त जीअं ई सुबुह जो अख़बार वेंदी हुई त तक़रीबन 10 बजे ताईं मूं वटि माना ह्यूज ईमेल्स ऐं टेलीफोन्स ऐं कॉल्स मिलणु शुरू थींदियूं हुयूं। त मूंखे तक़रीबन 9:30 बजे ताईं हिकिड़ी फ़ोन आई, ऐं बिलीव कजो संझा जो वक़्तु आहे जंहिं महिल मां हीअ रिकॉर्डिंग कराए रहियो आहियां, त मूंखे हिकिड़ी फ़ोन आई हिकिड़े साहिब जी, ऐं उन्हनि मूंखां पुछियो त तूं महमूद मुग़ल था ॻाल्हायो? मुंहिंजो साईं मां महमूद पियो अर्ज़ु कयां। मूंखे चई तव्हां जादूगर आहियो? पुछियो त मां मतिलबु हिन में छा जादू कयो आहे? चई न, मूंखे अॼु पंहिंजो पुटु जेको आहे सो ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मिलियो आहे, ऐं हुनजी नौकिरीअ खां पोइ चरियो माण्हू आहे, 20 साल थिया अथसि हुनखे नौकिरी कंदे। मां हिकिड़ो रिटायर्ड माण्हू आहियां, अॼु मुंहिंजी उहो ख़र्ची खणी आयो आहे, मुंहिंजो पुटु मुंहिंजे लाइ ख़र्ची खणी आयो आहे। रोए पियो साईं, मुंहिंजे लाइ ऐं पंहिंजी माउ लाइ ख़र्ची खणी आयो आहे, ऐं मूंखे त लॻे थो त ईद जो ॾींहुं आहे, तव्हां हिन सां ॻाल्हायो। हुन फ़ोन हैंड ओवर कयो पंहिंजे पुट खे, त उहो जेको शहज़ादो मतिलबु जेको हुन फर्ज़ंद आहे उहो बि रोए पियो फ़ोन ते। मूंखे चयईं त साईं बसि हू तव्हांजो कॉलम मूं पढ़ियो त मूं फस्ट टाइम रियलाइज़ कयो त मूंखे पेरेंट्स खे छा ख़िदमत में पेश करणु घुरिजे, त सो अॼु मूं हिकिड़ो अमाउंट पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत में पेश कयो आहे। तव्हां बाबा सां ॻाल्हायो, बसि वधीक हुन खां न पियो थिए कंट्रोल पंहिंजो पाण ते। वॉइस थ्रिल्ड हो, हुनजो मफिल्ड हुयो, ऐं मतिलबु ही कुड नॉट कंट्रोल हिमसेल्फ। त वरी जॾहिं मूं उन वालिद सां ॻाल्हायो त हुन चयो त मूंखे ॾाढी अजीब लॻी इहा ॻाल्हि त मुंहिंजो पुटु मूंखे ख़र्ची ॾिए, पर पोइ हुन जी जेका तव्हां जेका ॻाल्हि कई न, त पोइ मूं रियलाइज़ कयो, मूं महसूसु कयो त भई हीअ इन ॻाल्हि में केॾी डेप्थ आहे, केॾी गहराई आहे। सची ॿुधायां मुग़ल साहिबु, मूं ज़िंदगीअ में अलाए शायदि हुन चयो त 60 अलाए 66 ईदूं ॾिठियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में मथे हुयो को लफ़्ज़, मां ग़लति पियो ॻाल्हायां, पर अहिड़ी ईद मूं कॾहिं कोन ॾिठी आहे जेका मुंहिंजे पुटु मूंखे भाकुर पाए मूंखे अर्पी आहे। बसि इहा ई ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा त जॾहिं इंसान सां गॾु हूंदो आहे न, त यकीन ॼाणो जेकॾहिं माण्हू सां गॾु आहे न, उन जहिड़ो को अमीर कोन्हे, ऐं माण्हू सां गॾु जेकॾहिं को बि कोन्हे त उन जहिड़ो को मुफ़लिस कोन्हे। तव्हां हिन ॻाल्हि ते गौर करे ॾिसो, दुनिया जो अमीर तरीन माण्हू उहो आहे जंहिं वटि हिकिड़ो सचो दोस्त आहे, यानी उहो त खणी सचो दोस्त थियो, सचो कंपेनियन आहे, उन जहिड़ो को आहे ई कोन्हे को। तव्हां कॾहिं गौर कयो आहे त जॾहिं तव्हां महबूबनि सां गॾु हलंदा आहियो त चोतरफ़ अखियूं ई अखियूं हूंदियूं आहिनि। तव्हां बाज़ार में ॾिसंदो त अखियूं आहिनि, तव्हां शॉपर में ॾिसंदो त अखियूं आहिनि, तव्हां रिक्शा में वेठा आहियो त अखियूं आहिनि, तव्हां घरनि में गुज़रो त माना तव्हांखे महसूसु थींदो आहे सॼी दुनिया तव्हांखे ॾिसे पई थी, दुनिया तव्हांजी सरख़ुशीअ जो अहसास खे माणे पई थी। इहा ई ईद आहे। असीं जॾहिं को मरहम रखूं था, असीं जॾहिं को नरम नाज़ुक हथु कंहिंजे मथां रखूं था, त इहा ई ईद आहे। बाक़ी हाणे फाइनेंसिस जेके आहिनि उहे बि थींदा आहिनि, माली मदद थींदी आहे, ॿियूं मददूं थींदियूं आहिनि ज़िंदगीअ में, शयूं वठी ॾिबियूं आहिनि, कपिड़ा लटा बूट, इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु अहम आहिनि, पर असुलु कैफ़ियत इहा आहे जेका ईद आहे सो दरअसल मेलाप जो ॿियो नालो आहे। त ॾिठो हुजे तव्हां हर का शइ मौजूदु आहे, पर जेके अचण वारा आहिनि उहे न आया हुजनि त तव्हां महसूसु करे सघो था त तव्हां सम्झंदा आहियो त तव्हांजी ईद अलाए छा थी वई। हालांकि ॾींहुं ईद जो हूंदो आहे, तव्हां वटि कैफ़ियत कोन हूंदी आहे, ऐं जेकॾहिं को ओचितो उहो सभु अची वञे जेको तव्हांजे दिलि ते हुकुमरानी करे थो। ईअं हूंदो आहे न त माण्हू हलंदो ज़मीन ते आहे पर हुनजा क़दम अव्हांजे दिलि ते पवंदा आहिनि, त जेकॾहिं उहो अची थो वञे त पोइ त तव्हां सम्झी सघो था त ईद वाक़ई ईद थी सघे थी। हिकिड़ी सोच हुई, हिकिड़ी अप्रोच हुई, उहो मूं तव्हांजी ख़िदमत में पेश कई। असीं करे सघूं था, असीं ईद जो बंदोबस्तु करे सघूं था, असीं दर्द जो दरमान थी सघूं था, असीं घणो कुझु करे सघूं था, ऐं असीं जेको कुझु करे सघूं था सो हिकिड़े ख़ूबसूरत ज़ुमरे में थी सघे थो।
बशत हयात इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अवांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। मालिक करीम अवांखे हमेशह जीअं आज़ आहे त दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। एहतियात कजो पिया ऐं जेके बि असांजा जेके SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो ज़रूरु कजो। अल्लाह जी अमान में फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।